महबूब परे त कोने पर महबूब फकीर अमीर मोहम्मद वेझो भी कोने। महबूब परे उन्हनि खां कोने दिल जो कनेक्शन ठोकियो वेठा आहिनि, उन्हनि खां परे कोने। कुंडी लगायो वेठा आहिनि, परे कोने। वापडा वारी कुंडी न, मत त वापडा वारी कुंडी न, वापडा वारी कुंडी न। हे जेके इश्क जी कुंडी लगायो वेठा आहिनि, उन्हनि खां महबूब परे कोने। ऐं जन जो कनेक्शन जो मोह ई कोने, उन्हनि जे वरी महबूब वेझो ई कोने। उन्हनि जो बल्ब नथो ॿरे, बल्ब ॿरंदो ई तॾहिं जॾहिं तार लॻंदी न। तार लॻंदी न त बल्ब किथां ॿरंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, इहे ॻाल्हियूं तुंहिंजे प्यार ऐं मोहब्बत जूं आहिनि। हिकिड़ी हिकिड़ी तार में ॾिसंदो 10-10 सनड़ियूं तारूं हूंदियूं आहिनि। रुकी न 10 मां हिकिड़ी बि न थोड़ी लॻंदी आहे त सॼो बल्ब न ॿरे त न ॿरे, पर घटि में घटि चमको ॾींदो थींदो न। पर जे सॼी लॻी पए त रोशन थी वेंदो। हाणे तूं पंहिंजे पाण ॾे तसवुर करे वे। आयो है महबूब जे मीलाद ॿुधण लाइ, फिक्रे आख़िरत पंहिंजे क़बर ऐं क़यामत खे ठहण जे लाइ ॿुधण जे लाइ आयो है। तूं रुगी दिलि में ख़्याल कर ऐं सोच त जेॾी महिल महबूब जी नात थी हले त बल्ब ॿरे थो या कोन थो ॿरे। छो त इहा इंसान जो ऐं ख़ुदा जो ज़ाती मामलो आहे। टे जो हिते मामलो ई कोन्हे। पंहिंजे दिलि में ॾिस त जेॾी महिल मदीने जी ॻाल्हि थी हले, जेॾी महिल छुटल फ़क़ीर मदीने जी ॻाल्हि कई, या कारी साहब मंठार अली ॻाल्हि कई, या ॿियनि दोस्तनि, उन वक़्तु दिलि जी कैफ़ियत में तब्दीली आई या कान आई? आई न। दिलि में छिक थी न। पोइ मां तोखे कहिड़ो दलील ॾियां? तो वटि दलील पाण वटि मौजूद आहे। छिक आई माना कनेक्शन गंढियल आहे न। थोड़ो डिम सही, जंहिंजो थोड़ी ताड़ी लॻल हुई उनजो डिम भरियो, पर जन जो तार फुल लॻल ही उन्हनि जूं त अखियूं आलियूं थी वयूं। इन करे मुंहिंजा दोस्त ख़ुशि नसीब आहिनि, यादि रखी छॾ। मुंहिंजे महबूब जा उम्मती जॾहिं बि न कहे ज़िक्र जे महफ़िल में वञी या दुरूद जे महफ़िल में वञी त पंहिंजे पाण खे ख़ुशि नसीब सम्झजां। दिलि चवई न त हेॾे हल ख़ुशि नसीब सम्झजां ऐं रब जे दर ते शुक्राने जो नफ़िल वञी पढ़जां त मुंहिंजा मौला तुंहिंजा लॻ काई खबर कोने का। आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं, सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं। एक पल जी खबर ना है मिठा, सुभाणे छा थींदो काई खबर कोने का। सुभाणे छा थींदो इहा त खबर कान्हे, पर इहो यकीन ज़रूर आहे त जेके घड़ियूं हींअर अल्लाह जे ज़िक्र में ऐं आकाए दो जहान सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मोहब्बत में जेके घड़ियूं वेठा हो, यार इहे असांजूं ज़ाया कोन्हनि के, इहे ज़ाया कोन्हनि के। इन्हनि जो अजर ज़रूर मिलंदो ऐं एतिरो मिलंदो जेको तो असांजे लाइ काफ़ी हूंदो। ॻाल्हि न कंदे तोखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाए वञा। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवाना अम्मा आयशा सिद्दीका सुणी मुझे महबूब जे रान मुबारक ते सुतल। महबूब करीम रान मुबारक ते कंधड़ो रखियो, आरामी थिया पिया आहिनि। चंड कोने, आसमान में सितारा अणखुट। मुझो महबूब अर्श दे निहारे चवे तो आयशा मुझे उम्र जूं नेकियूं ने आसमान जे तारन खां बि घणियूं आहिनि। हाणे इहा ॻाल्हि त तो ॿुधी आहे, लेकिन पोयां राज़ कहिड़ो? मां राज़ थो ॿुधायां। फ़क़ीर माण्हू आहे न, मां राज़ थो ॿुधायां। आसमान जा तारा अॼु जो को साइंसदान गणे ॾेखारे त मां सलाम कयांसि। दुनिया जदीद आहे न, साइंस टेक्नोलॉजी जी इंतहा थी चुकी आहे न। को दुनिया जो साइंसदान दावा करे त मूं गणिया हन त हेतिरा सितारा हन। मां तोखां थो पुछां, जेको मदीने जो ताजदार आसमान जा अणखुट सितारा हिक हिक जी ख़बर रखे थो, उहो ॻोठ मीर खान भट्टीअ में पंहिंजे ग़ुलामनि जी ख़बर नथो रखे? जवाब सोचे वठ। जेके आसमान जे अणखुट सितारनि जी ख़बर आहे, अञा मोट पोइते जेके आसमान जे सितारनि जी त ख़बर आहे, पर पंहिंजे उम्र जे इबादत जी बि ख़बर आहे।
इबादत त अमीर उमर सदाई त हुजूर जे साम्हूं कोन कई के नफिल तनाही में पढ़िया हुंदा के मक्के में पढ़िया हुंदा के मदीने में पढ़िया हुंदा मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दे मुझे महबूब जे इल्म दे मुझे महबूब जे कुर्ब दे तवज्जह त कर मुझो आका तो फरमाए आयशा जी मुझा आका आसमान में जितरा न सितारा हन मुझे उमर जो नेकियूं इन्हनि खां बि घणियूं आहिनि माना मुझे मुस्तफा के इहा बि ख़बर आहे छो त 10 11 तॾहिं थींदो जॾहिं 10 खां घणा थियनि न यानी मुझे मुस्तफा के ख़बर आहे त आसमान जा सितारा XYZ हेतिरा हन ऐं मुझे उमर जूं नेकियूं हेतिरियूं आहिनि जेको पंहिंजे गुलाम उमर जे नेकिन खे गणे सघे थो उहो मीर खान भट्टीअ जे ॻोठ जे तॾड़े ते वेहण वारा फ़कीर मंसूर भट्टीअ जे दावत ते अचण वारा तुंहिंजे अचण ऐं तुंहिंजे वेहण खे बि मुंहिंजो मुस्तफा ॾिसी सघे थो ॻाल्हि अञा वधायां अम्मा आयशा सिद्दीका जे दिल में ख्याल आयो उन ज़ुबान कान खोली दिल में ॻाल्हाए दिल में ख्याल आयो त अमीर उमर जूं नेकियूं एतिरियूं मुंहिंजो अबू बकर बाबो त कुराड़ो आहे उन जो अलाए छा हाल थींदो दिल में ख्याल आयो मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक इस्मता कुर्बान थी मुझे आका फरमाए आयशा छा पई सोची आयशा छा पई सोची महबूब दिल में बाबा जो ख्याल आयो आ त उन जो अलाए हाल छाहे आसमान जा हेडा सितारा सुने उमर जूं नेकियूं उन खां वधीक ताजदारे मदीना तवज्जह कर ओ मुसलमान निमाजी हाजी गाजी तवज्जह कर मुझे मुस्तफा कर शान जे मथा तवज्जह कर मदीने जे ताजदार फरमायो आयशा आयशा उमर हिकड़ो त छा पर सजी दुनिया जे माण्हुनि जी इबादत जो वज़न हिकड़े पासे मुझे अबू बकर जे गार वारी 3 रातनि जो वज़न उन्हनि खां बि घणो आहे तवज्जह करे पो जवाब दीजा हूं अबू बकर सिद्दीक निशान बाद में कहण अची विया त सोणे के किथे तो मां छड्या लेकिन तवज्जह कर जेको मां बुधाइण तो चाहियां मकसद जी गाल करण तो चाहियां उन दी तवज्जह कर याने मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के नेकिन जी त खबर आ पर नेकिन जे वजन जी भी खबर आ सुभान अल्लाह महबूब के नेकिन जी त खबर आ पर नेकिन जे वजन जी भी खबर आ त कायनात जे नेकिन जो वजन जे कदे मणा त मुझे अबू बकर जे गार वारी रातन जो वजन सवा मणा सुभान अल्लाह यो तो मुंह हिकड़ो जुमलो इस्तेमाल कयो लेकिन पांजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दे तवज्जह कर त जेको पांजे गुलामन जो नेकियूं भी जाने थो वो पांजे गुलामन जो बदियूं कोन जानो हुंदो तो जवाब दे कोन जानो तो हुंदो ओ मुजा मिठा तू असा गुलाम त गुलाम खुदा जो कसम मुझो महबूब मुस्तफा ही जेके न पखी घुमन था उन पखिन जो बोलियों भी जाने थो दाहू भी सुञाणे थो इन करे तोखे मुबारक थो दिया तोखे मुबारक जो अल्लाह जी ज़ात बाबरकात तोखे एड़ो सुनो अकीदो नसीब कयो आ जेको मदीने वारे मीर जो पाक जिक्र बुधी भी तुझो अंदर ठरंदो आ सुने मुस्तफा करीम जे असहाब जो जिक्र बुधी भी तुझो अंदर ठरंदो आ पांजे महबूब मुस्तफा जे आल जो जिक्र बुधी भी तुझो अंदर ठरंदो आ महबूब मुस्तफा जे गुलामन आशिकन औलिया अल्लाह जो जिक्र बुधी भी तुझो अंदर ठरंदो आ तो सा को रीस करे ही न थो सके को तो सा रीस करे तॾहिं भी करे ही न थो सके मोटी अचा सागी जगह ते त मुझो मुस्तफा परे भी कोने मुझो मुस्तफा वेझो भी गला गला मुझो मुस्तफा परे भी कोने पर मुझो महबूब वेझो भी कोने परे उन्हनि खां कोने जन जे दिल में तू ही तू आ जन जे दिल में तू ही तू आ उन्हनि खां परे कोने ऐं जन जे दिल में रुगी दुनिया है उन्हनि जे वेझो भी कोने हिकड़ो शेर चई मां कुरान करीम ते मोटा न कहीं से दूर है मंजिले ना को
कोई करीब की बात है। अरे जिसे चाहे उसी को नवाज दे, ये दरे हबीब की बात है। न कहीं से दूर है मंजिले, मैं पुरों से लाख बुरा सही, मगर उनसे है मेरा वास्ता। जो फकीर में बुरों से लाख बुरा मगर उनसे है मेरा वास्ता। मेरी लाज रख लो मेरे खुदा, मेरी लाज रख लो मेरे खुदा। ये तेरे हबीब की बात है, कहीं से दूर है मंजिले, ना कोई करीब की बात है। ये लोली ये बोली जीजल अमड़ जे शुरू थी दिया झोली। ये लोली ये बोली उनखे मिल दिया जंहिंजी सुहिणी अमड़ जी हुंदिया झोली। दुनिया जे तारीख दे निहार जेतिरा बि अज़ीम दुनिया में इंसान आया, उहे दीन जे बुनियाद या दुनिया जे बुनियाद उन में जेको किरदार आ उन्हनि जे जीजल अमड़ जो किरदार आ। याद रखी छॾ नौजवान 80% जीजल अमड़ जो किरदार हूंदो आ। इन करे जंहिंजी अम्मा जीजा यम देई मुंहिंजे मुस्तफ़ा जी गुलाम उनखे मुबारका, पर जे जीजा जी तरबियत थियल नाहे देर न कर मुंहिंजे आका जे प्यार जो उनखे झोलियूं ऐं लोलियूं ॿुधा। तुंहिंजी अम्मा मुंहिंजे महबूब जी दीवानी थी पवे, खुदा जो कसम तुझो बेड़ो पार थी विदो। छो त जन जी अम्मा ऐं बाबो मुझे आका करीम जा दीवाना मंसूर भट्टी चवे सही मां त प्रोग्राम पोइते कया, पर मुझो बाबो पंहिंजे महबूब जो दीवानो आ पोइते नथो करे। मां गाल निकती आ वधंदो हला, थोड़ो आवाज वधाई को साउंड जो तवज्जो कर। हजरत बायज़ीद बुस्तामी नालो कहजो वरतो गला हजरत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि नंढपिण में यतीम थी वयो, नंढपिण में यतीम थी वयो। बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाहि ताला अलैहि जी अमड़ ॾाढी नेका। उन अम्मा पंहिंजे बचड़े ॾे ॾिठो त मुंहिंजो बचड़ो हिकिड़ो आ, रात ॾींहं मुंहिंजे करीम रब खां दुआऊं घुरण लॻी, ओ मुंहिंजा मौला ओ मुझे करीम रब मुझे बायज़ीद के पांजो कुर्ब नसीब फरमाए जा, पांजे महबूब जो प्यार नसीब फरमाए जा। जिया बायज़ीद सुनो समझदार थियो आ, मां हुंदिया दुनिया जी अम्मा चाही दिया। इसा त स्कूल कहिड़ो भलो आ, नालो कहिड़े स्कूल जो भलो आ, पढ़ाई कहिड़े स्कूल में घणी आ, बचड़े खे उते छॾिया इंजीनियर
इंजीनियर थींदो, डॉक्टर थींदो, हर माउ जी तमन्ना हुंदी आ, पर का माउ अहिड़ी बि हूंदी आ चवंदी आ अल्लाह जो कामिल वली कहिड़ो आ, बचड़े खे छॾियां त मुस्तफा जो गुलाम बणिजी वञे। हर माँ जी तमन्ना हुंदी आ पंहिंजे बचड़े जे लाइ, हर अम्मा उम्मीदूं रखंदी आ छुटल फ़कीर पंहिंजे बचड़े में। अॼु बायज़ीद बुस्तामी जी अम्मा रब खां दुआऊं घुरंदे घुरंदे ख़बर पई हा फलाणो अल्लाह जो नेक सालिह बानो आ जेको मस्जिद में अल्लाह अल्लाह भी कंदो आ, बचड़न खे ख़ुदा जो दीन भी पढ़ाईंदो आ, पर जेको बचड़ो ता निकिरंदो आ ओहो कामिल बणिजी निकिरंदो आ। तवज्जो कजा अम्मा जे किरदार ॾे निहार जा, अम्मा जे किरदार अज़ीज़ा ने यज़ीद बुस्तामी जी अम्मा बचड़े खे थी चवे ओ मुंहिंजा बचड़ा बायज़ीद जी मुंहिंजी अम्मा छो त दोस्त अज़ीज़ याद रखी छॾिजा जे वल भली हूंदी आ त पितो बि भलो हूंदो आ। निज़ामे कुदरता सलो अंगूरिया भलो, जेको सलो निकरण में ताकतवर हुंदो आ त संगत ई ताकत ॾेखारींदो आ। ओ मुंहिंजा मुस्लमान भा याद रखी छॾिजा जेकॾहिं वल फिटल आ उनखे केतिरा बि वेही मिठा पाणी पर उहा फिटल ई रहंदी, पर जे वल सुहिणी आ के मिठड़ो रुगी पानी ॾींदे उहे पिता कंदी जो तुंहिंजा सभई सूर लाहे छॾींदी। जी जी जल अम्मा उस्ताद ॾे आई ओ अल्लाह जा सालिह बाना हे बायज़ीद बचड़ो वठी आई हां, लेकिन हिकड़े शर्त सां इन मुंहिंजे बचड़े खे पढ़ाए, लेकिन ऐ अल्लाह जा बाना हे हथड़ा थी बथा ते निहारे रहियो आ मावा, बचड़ो भी हिकड़ो आ, बचड़ो भी यतीम आ, मुड़स भी दुनिया में कोन्हे, मां जो केॾो अजीब ख्याल आ ओ ख़ुदा जो नेक बानो निहारे चवे थो अल्लाह जी बानी तू वञ, अल्लाह ताला भलाई फरमाईंदो, महबूब जे सदके करम फरमाईंदो। बायज़ीद बिस्मिल्लाह करे उस्ताद जे खिदमत में पढ़ण शुरू कयईं। मुंहिंजा दोस्त वक्त गुज़रियो बार बार बायज़ीद जी पढ़ाई शुरू थी। हस्बे मामूल जेकॾहिं 5 लाइनूं सबक जूं वठंदो हो उहे 5 हलंदियूं रहियूं। महीनो गुज़रियो 2 4 6 आख़िर अम्मा जे सिक सतायो। उस्ताद खे चयईं क़िबला अम्मा जी सिक ॾाढो सतायो आहे, हिकिड़ी रात जी मोकल मिले जी जल अम्मा जो वञी दीदार करे अचा। उस्ताद सोचो हिन खे जी जल मां शर्त ॾेई वई आहे तेस ताईं वापस न मोकिलजा जेस ताईं महबूब जो दीवानो न बणिजे। हाणे मां भी शर्त अहिड़ो ॾियां जेको पूरो ई न करे सघे सवाइ इन जे जो मुस्तफा जो कुर्ब हिन खे नसीब थिए। तवज्जो कजा दोस्त, उन उस्ताद चयो ओ बायज़ीद इजाजत ॾींदो मैं, पर हिकिड़ो शर्त हा मुंहिंजा साईं। कहिड़ो? उस्ताद खे ख़बर आ 5 लाइनूं पढ़ंदो आ, चवे थो ही 50 लाइनूं जंहिं ॾींहुं हिकिड़े ॾींहं में यादि कंदे उन ॾींहुं शाम जो अमड़ ॾे वञण जी इजाज़त ॾींदो मैं। 5 लाइनूं यादि करण वारो बचड़ो काॾे 5 लाइनूं काॾे 50 लाइनूं। मां लाइनूं इन करे थो चवां जीअं आम माण्हूअ खे सम्झ में अची वञे। 50 लाइनूं मिली वयूं। चवे थो हा मुंहिंजा साईं। बायज़ीद आयो तन्हाईअ में कंधु हेठि करे रोई चवे थो ओ मुंहिंजा करीम रब मुंहिंजे दिल खे ॼाणी थो अमड़ मुंहिंजी हिकिड़ी आ बीमार थी रहे। मौला केतिरो मुंहिंजो हुन सां प्यार आ, उन जो मूंसां केतिरो प्यार आ। मौला सिक अंदर में केतिरी आ। मौला तुंहिंजो महबूब भी यतीम हुयो, मां उन जो उम्मती भी यतीम हा। मौला तुंहिंजो महबूब भी अमड़ सां प्यार कंदो हो। मौला मां भी पंहिंजे अमड़ सां प्यार थो कयां। ओ मुंहिंजा करीम रब उन महबूब जो वास्तो थई मूंखे ताक़त ॾे त ही 50 लाइनूं यादि कयां त मोकल मिले अम्मा जो दीदार करे अचां।
अजीजा ने मन तवज्जह कर ये चई रोदे रोदे पढ़न शुरू कये। अफलाक से लाई जाती है सीनों में छुपाई जाती है। अरे इश्को मोहब्बत की मैं हाथों से नहीं निगाहों से पिलाई जाती है। उन आशिक दीवाने मासूम बचड़े मोहर मदीने दे करे ताहू गुरियूं यार राजी थी पयो। चंद लम्हा गुजरिया 50 लाइनूं याद थी वयूं। खणी आयो उस्ताद दे साईं मुझो सबक बुधो। उस्ताद निहारण लगो ऐ बायजीद 5 लाइनूं 24 कलाकन में मुश्किल याद कंदो ही साईं मुझो सबक बुधो। उस्ताद बुधण शुरू कयो बायजीद पढ़ण शुरू कयो। 50 लाइनुन में हुआ जे कदे 5 लाइनुन में गलती थींदी हुई अज 50 लाइनूं इए पियो पढ़े जण उस्ताद शागिर्दन खे पढ़ाए रहियो। सुने बायजीद बुस्तामी जे उस्ताद जे अखड़िन में लुड़का ची वया। पक थियस्तहा हिन जे जीजल जे दुआन बिरंग लातो आ। हिन जो कनेक्शन महबूब मदीने जे मीर सां मिली वयो आ। बचड़ा तोखे इजाजता बचड़ा तोखे इजाजता मगर हिकड़ी रात जी इजाजता। वञ भले जीजल अमन जो दीदार करे अच मगर हिकड़ी रात रह जा सुबह जो सवेल अच जा। हा मुझा साईं उस्ताद खां इजाजत वठंदो। महीनन जे विछोड़े वारो बचड़ो पंहिंजे जीजल अमन जे प्यार में अची रहियो आ। रात थी वई जीअं दरड़े ते आयो दरड़ो खड़काए अंदरा आवाज आयो केरा। जवाब तो दे ओ मुझी जीजल अम्मा तुझो बचड़ो बायजीदा। मां थी चवे कहिड़ो बायजीद वरी तो चे अम्मा तुझो बचड़ो बायजीद। वरी मां थी चवे कहिड़ो बायजीद। टियों दफ़ो तो चवे अम्मा तुझो बचड़ो बायजीद। मां थी चवे जेको मुंहिंजो बचड़ो बायजीदा उनखे त मनो करे आई हा उहो त उन ॾींहुं मूंसां मिलण ईंदो जॾहिं महबूब जो सचो दीवानो थी वेंदो। तूं अलाए केर हई मोटी वञ। तवज्जह कर मुझा मुसलमान भा तवज्जह कर मुसलमान भा। ओडा जीजल अमर जे जिगर दे निहार बचड़ो भी हिकड़ो आ। प्यार केतरो हुंदो ओडा बचड़े दे वरी मुझा दोस्त निगाह कर छो त जे ते यार राजी थींदो आ ओहो उम्रन खे कोन ॾिसंदो आ ओहो कलबन खे खोले छॾींदो आ। सुनो बायजीद अखिन जा लुड़का उघे थो अखड़न जा लुड़का उघे थो उतां जो उतां वापस मोटे थो पंहिंजे रब सां कचहरी कंदो वञे थो। ओ मुझा करीम रब ॼाणी थो मुझे सिक खे बि ॼाणी थो। मुंहिंजी अम्मा अचण नथी ॾे अम्मा तॾहिं अचण ॾींदी जॾहिं महबूब जो दीवानो बणजी वेंदुसि। मौला देर न कर पंहिंजे करीम रब खे मासूम सुणो बायजीद सॾड़ा कंदो थो वञे दुआऊं घुरंदो थो वञे। मुसलमान हिकिड़े मिंट लाइ गौर कर ओॾां जीजल अम्मा ॾिसी रही आ। मुंहिंजो बचड़ो मोटी रहियो आहे उहो बि राति जे टाइम ते मुसलो विछाए थी चवे ओ मुंहिंजा करीम मुंहिंजो हिकिड़ो थई उनजी भारत हुजई। हेॾा मां मुसलो विछायो वेठी आ महबूब जे दरबार में दुआऊं पई घुरे मौला मुंहिंजो हिकिड़ो थई उनजी भारत हुजई। महबूब जो परवानो बनाईस महबूब जो दीवानो बनाईस। मौला पंहिंजी मारिफत उनखे नसीब कर। हेॾा अम्मा दुआउनि जी लोली लायो वेठी आ। ओॾा बचड़ो रस्ते में रोंदो 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 जॾहिं पंहिंजे इदारे में पहुतो उस्ताद ॾिठो त रात में मोटी आयो आहे। बायजीद जी मुंहिंजा साईं अॼु बायजीद जे अखड़िन में लुड़क हल। बायजीद जल्दी मोटी आए छा अमर सां कावड़जी आयो आहे। ओछंगरू ॾेई चवे थो मुंहिंजा साईं बायजीद केर थींदो आहे जो जीजल अमर सां कावड़जे। इएं त थी नथो सघे
वटे बायजीद पो जल्दी छो मोटी आयो आ कावड़ जी त न आयो आ न मुजा साईं अमड़ सा मिले न मुजा साईं मां त मिलण ला वयुसि पर जी जल मूसा कान मिली छो कान मिली चवे तो साईं इन करे अमड़ इनकार कयो त जेको मुंहिंजो बायजीद आ उहो तॾहिं मोटंदो जॾहिं वलीउल्लाह बणजी वेंदो अल्लाह जो सच्चो आशिक बणजी वेंदो मदीने वारे मीर जे दरबार में मुकर्रब थी वेंदो कबून के कुर्बत नसीब थींदी महबूब जी मुंहिंजो बचड़ो तॾहिं वापसि ईंदो मुंहिंजा साईं मुंहिंजे जी जल अम्मा ईअं चयो मां रोई वापसि आयो हां अंदाज़ो लॻाए उस्ताद अॻे ई साहिबे दिल हुयो वरी जो हिन बचड़े जूं ॻाल्हियूं ॿुधई त उन जा बि तबक रोशन थी विया अजीब मंज़र आहे दोस्तो याद रखी छॾियो कॾहिं मुरीद खे मुर्शिद जे करे फैज़ मिलंदो आहे पर कॾहिं वरी मुर्शिद खे मुरीद जे करे फैज़ मिली वेंदो आहे इश्क जा राज़ हन तू समझी या न समझी जे चई त तोखे हिकड़ी ते ॻाल्हि ॿुधाए छॾियां हिकिड़ो शख़्स हुयो जंहिं दिल में अज़म कयो त मुरीद थींदुसि ज़रूर पर उन जो जेको घरों कौरो पंज वक़्त पाणीअ जो खणी हथ में निकिरे उन कौरे जी टूटी जो मुंहुं बि काबे ॾे हुजे मस्जिद में वुज़ू न करे बगदाद जूं गलियूं हन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ो दर्ज़ी आहे 5 ॾींहं लागी तो इन हालत में आयो हिन वञी हथड़ो विधुसि साईं तू मुंहिंजो मुर्शिद बच्चा चरियो हई मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी वेठो आहे चवे तो उन तां कुर्बान वञा मगर मूं जेका दुआ घुरी आहे उहा दुआ रब तो में ॾेखारी आहे मां तुंहिंजो मुरीद आहियां घणेई नो दर्ज़ीअ समझायो पर उहो नौजवान समझण लाइ तयार न आहे दर्ज़ीअ चयो बच्चा ठीकु आहे जे मुरीद थी तो त मूंसां गॾु दर्ज़ी थी जेका मुंहिंजी किरदा कर हाँ साईं दर्जी थी किरत करण शुरू कई हिकिड़े ॾींहुं दर्जीअ चयो बचड़ा घर में काठियूं न आहिनि वञी वञी काठियूं करे आ काठियूं करण जे लाइ निकितो जीअं जो काठियूं करे मोटियो साम्हूं पीरन जो पीर मुहियद्दीन मीर दिलबर दस्तगीर अची वियो जीअं सुणे अब्दुल कादिर जीलानी खोट साम्हूं आयो उन नौजवान काठिन जी भरी मथे आ कपड़ो मुंह ते ॾेई मुंह करे ॿीअ गलीअ में वियो जॾहिं ॿीअ गलीअ में वञी सिधो थियो त वरी जीलानी दिलबर साम्हूं जेॾी महिल ॿीअ गलीअ मां बि मुंहुं मटे 3 गलीअ में आयो अब्दुल कादिर जीलानी साम्हूं थी फरमायो केतिरियूं गलियूं मटींदे केतिरियूं गलियूं मटींदे केतिरा मुंह ढकींदे मुंह खोल दे ख़बर कंहिंजो मुरीद चवे तो मुंहिंजा सुहिणा अब्दुल कादिर जीलानी तव्हांजो गुलाम आहियां मुरीद त फलाणे जो हा सुहिणे अब्दुल कादिर जीलानी फरमायो उहो त मन आयत ते फाइज कोन्हे को नौजवान काठियूं लाहे हेठ रखियूं अदब जा हथ ॿधी तो चवे साईं जंहिंखे इहा ख़बर पइजी सघे थी त मुंहिंजो मुर्शिद मनसबे विलायत ते फाइज ख़बर पइजी सघे थी त उहो पहुचाए बि सघे थो हथ ॿधी बीही रहियो सुहिणा कुर्ब कयो अथव त कुर्ब कयो उनते निगाह कयो सुणे अब्दुल कादिर जीलानी थड़ा खया मुझे रब जो वायदो यमहुल्लाहु मा यशा व युस्बितु व इंदहु उम्मुल किताब मुझे बेनियाज रब जी मर्जी आ मुझे अल्लाह जी जात फरमायो मुझी मर्जी आ यमहुल्लाहु मा यशा जंहिंजी लिखियल तकदीर तब्दील करे छॾिया मुझी मर्जी आ तकदीर जो मालिक मां लिखण वारो मां इंदहु उम्मुल किताब ओ तकदीर जो किताब भी मूं वटि मौजूद आ जेकी लिखा जेकी मेटा मुझी मर्जी आ
अब्दुल कादिर जीलानी हथड़ा खया बेनियाज रब उन दर्जी जी तकदीर तब्दील करे छॾे पहिरीं रुगी दर्जी हुयो अज साहिबे विलायत बणजी वयो वली बणजी वयो मगर कंहिंजे करे चो मुरीद जे करे कंहिंजे करे मुरीद जे करे यानी मुरीद सादिक हूंदो आहे त सादिक मुरीद जे करे करे मुर्शिद भी रंग जी वेंदो आहे पर जे मुर्शिद अगई कमाल वारो हूंदो आहे त मूं जहिड़नि लखनि ग़ुलामनि खे रंगे छॾींदो आहे अज़ीज़न मन अर्ज़ पे कयुम उस्ताद साहिब दिल त अगई हुयो पर जॾहिं न बचड़े जो रवैयो ऐं ॻाल्हियूं ॿुधई उस्ताद जे अंदर में इश्क जी अञा हिकिड़ी नई चिणग जागी पई त ज़िंदगीअ में शागिर्द त आया पर अहिड़ो शागिर्द आयो आहे जेको रब जो बि प्यारो आहे त महबूब मदीने वारे मीर जो भी प्यारो आ बचड़ा पोची अम्मा चयो थे इए कंदे हा मुजा साईं उस्ताद जे खास निगाहन जो मरकज थी वयो सुनो बायजीद पढ़ाई में शुरू आ अज उहो उस्ताद जेको ॾींहं जो रुगी पढ़ाईंदो आ हाणे उहो ई उस्ताद जे ॾींहुं महिल तहज्जुद पढ़े त दुआऊं घुरे मौला हिन बायजीद जी पार त हुजई होॾा जीजल अम्मा जूं दुआऊं एडा उस्ताद जूं दुआऊं ओडा पंहिंजी मेहनत मुंहिंजा दोस्त अज़ीज उन जे उस्ताद अञा तहज्जुद जी नमाज पढ़ी बस कई कुछ वक्त गुज़रियो नमाज तहज्जुद पढ़ी बस कई त मदीने जे मीर जी पेरड़ो पातो जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सुने बायजीद जे उस्ताद के नरुगी ज़ियारत करई पर हुक्म फरमायो ए फलाना ओ फलाना उठी वञ मुझे बायजीद के या पंहिंजी दिस्तार मथे ते पाराए चओ वञ अॼु खां तोखे विलायत जी सनदा वञ मुझे मुस्तफा जे दीन जी खिदमत कर अल्लाह अकबर नारे तकबीर मुंहिंजा दोस्त अज़ीज अल्लाह ताला जॾहिं न राज़ी थींदो आहे अल्लाह ताला न जॾहिं राज़ी थींदो आहे त पोइ देर कोन थींदी आहे लेकिन दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी त अमड़ जो किरदार अहम हूंदो आहे मां जो किरदार ॻाल्हि ॻाल्हि अमड़ जो किरदार अहम हूंदो आहे दुनिया जे मसनद ला या दीन जे मसनद ला मुंहिंजा दोस्त अज़ीज तमाम जेके कामयाबियूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे पुठियां अम्मा जो वॾो किरदार हूंदो आहे अम्मा जे किरदार खे जेकॾहिं तस्लीम करी थो त पोइ हे जुमिलो सॼण साईं जो फ़क़ीर तोखे चवे अॼु जेके तुंहिंजूं नियाणियूं आहिनि उन्हनि खे तइलीम याफ़्ता बनाए बे इल्म न बनाए अॼु तुंहिंजी जेका नियाणी आहे छोकिरी आहे सुभाणे उनखे अम्मा ज़रूर तुंहिंजे नियाणीअ खे मुआशिरे जी माउ थियणो आहे जॾहिं तुंहिंजी नियाणी माउ मुआशिरे जी थींदी जेकॾहिं उहा पाण तइलीम याफ़्ता हूंदी ॿुधाए त उहो पंहिंजे बचे जे तइलीम जा इंतज़ामात कंदी या कान कंदी जेकॾहिं पाण मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इश्क़ मुस्तफ़ा में रंगियल हूंदी त लोली बचड़े खे मुंहिंजे महबूब जे इश्क़ जी ॾींदी या कान ॾींदी जवाब ॾे ओ मुस्लमान पंहिंजे नियाणियुनि ॾे तवजह कर अजीब ज़मानो आहे असां चवंदासीं खीर बि पहिरीं पुटड़ो पिए भाॼी बि पहिरीं पुटु खाए नियाणी बाद में ओ मुस्लमान मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात दे निहार मुंहिंजो मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नियाणी ईंदी आहे मुंहिंजो मुस्तफ़ा उथी बीहंदो आहे नियाणी ईंदी आहे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी बीहंदो आहे
काॾे वियो फिक्र आख़िरत जो मौज़ू अलाए काॾे हलिया वियासीं लेकिन आहियूं त यार जे कढ लॻा पिया दिलि थी चवे त अॼु तोखे इहा ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा अम्मा फातिमा ज़हरा खे मुंहिंजे मुस्तफ़ा जूं न्याणियूं त 4 आहिनि घणियूं गला घणियूं ज़ैनब रुक़ैया कुलसूम फातिमा 4 न्याणियूं अम्मा ख़ुदीजतुल कुबरा माई आहिनि लेकिन हिकिड़ी न्याणी ते मुंहिंजो मुस्तफ़ा उथी छो बीहंदो आहे छो जंहिंजे करे चवी त तोखे जो राज़ ॿुधायां ज़िंदगी में न ॿुधो हूंदे पर मां तोखे ॿुधाए वठां त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन न्याणी जे मथां इहो करम छो फरमायो अज़ीज़ाने मन जॾहिं मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम कॾहिं न ॿिए दफ़े न इलाइक़े में चारगी मौज़ू ॿुधाए थो छॾी यादि कजां मूंखे रुॻी मुतालबो कजां त महबूब जो मीलाद फ़क़ीर आशिक़ सदाई ॿुधो अथऊं अॼु महबूब मुस्तफ़ा जी शादी ॿुधाए तोखे हिकु दफ़ो मुस्तफ़ा जी शादी ॿुधाई पर हींअर न हींअर एतिरो वक़्तु बि कोन्हे छो त मुस्तफ़ा करीम जी शादी ॿुधाइण 2 कलाक खपनि हींअर एतिरो टाइम कोन्हे इंशाअल्लाह ताला वरी कॾहिं आयासीं छो त मूंखे यादि आहे उमर बोदलेजा में ॾाढे सीअ जे करे तबियत ख़राब थी वई इन करे मुंहिंजा वरी अलाह कंदो इंशाअल्लाह ताला अचणु थींदो हसन जमाली वारनि जो प्रोग्राम रहियल आहे मूंखे यादि आहे ख़ुदा घुरियो त इंशाअल्लाह ताला वेंदासीं बहरहाल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं मुंहिंजे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जी शादी थी रही आहे कंहिंसां चओ अम्मा ख़ुदीजतुल कुबरा सां हिकिड़ी झलक ॿुधाई उन वक़्तु ख़ुदीजतुल कुबरा जी हैसियत कहिड़ी आहे 80,000 उठनि जी मालिकाणी आहे 80,000 उठनि जी मालिकाणी आहे 200 ग़ुलाम ऐं ग़ुलामाणियूं उन जे दरड़े ते कम करण वारियूं जेको उनखे विझणो हणनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे ॿजणियूं सोन जे कननि वारा विझण हणण वारियूं जंहिं थाम में खाधो खाईंदी आहे थाम बि सोना जंहिं मसनद ते वेहंदी आहे उहा मसनद बि सोन जी ठहियल बसि हिकिड़ो जुमिलो तोखे चई छॾियां वञी अंदाज़ो लॻाइजां अबू जहल जहिड़ो माण्हू अबू लहब जहिड़ो माण्हू बि शाम ॾे वापार जे लाइ वेंदो हो त सामान ख़ुदीजतुल कुबरा जो खणी वेंदो हो एतिरी दुनियादार औरता इंशाअल्लाह वक़्तु आयो ॿुधाईंदो में दीवानी कीअं थी थिए मस्तानी कीअं थी थिए सभु कुझु कीअं थो थिए शादी कीअं थी थिए बहरहाल किसे मुख़्तसर जेॾी महिल मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहा घड़ी आई आहे ख़ुदीजतुल कुबरा जो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां अॼु जे लफ़्ज़नि में चऊं निकाह हक़ीक़त में त निकाह छा हूंदो आहे ईजाबो क़बूल हूंदो आहे हक़ महर कराइबो आहे निकाह जो ख़ैर जो दुआऊं उनखे निकाह चवंदा हो तोखे शायदि ख़बर कान्हे काथे पढ़ण वारो केरा जो ॿियो कोन्हे सुणे अली शेर जो बाबो वक़्तु ईंदो त खोले ॿुधाईंदो में हींअर वक़्तु न आहे फ़क़ीर खे छेड़ न हेॾे होॾे न वञे मां फ़क़ीर मीर मोहम्मद भट्टीअ जे दिलि वारो मौज़ू पे थो खणा अज़ीज़ाने मल जेॾी महिल मुंहिंजो महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ख़ुदीजतुल कुबरा जे खरड़े में कदम रखी रहियो आहे ख़ुदीजतुल कुबरा जेका सोन जे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अॼु जे नाले सां भला सोफा सेट चऊं या कुर्सी चऊं उन ते संदल सोने ते वेठी आहे जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम ते निगाह पई कंधड़ो हेठि करे बधी मुंहिंजे महबूब खे उन सोने सेज ते वेहण जे लाइ अर्ज़ु करे रही आहे एॾा जॾहिं मुंहिंजे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम खे इहो अर्ज़ करे रही आहे दुनिया हैरान आहे सवेजे जा नौकर सवेजे जूं नौकरियाणियूं बेनियाज़ रब ॾिसण वारो ॾिसी रहियो ओ जिब्रील जी रब जलील निहारी थो हा मौला ॾिसी थो त मां पंहिंजे पुनल जी दीवानी कीअं बनाई हा मुंहिंजा मौला रब तो फरमाए जिब्रील यादि रखी छॾिजां अॼु मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी इज़त करण वारी ख़ुदीजतुल कुबरा मां अल्लाह इन खे इन जो मुआविज़ो ॾींदुसि मौला कहिड़ो ॾींदे रब तो फरमाए जेका इन जी लाडली न्याणी हूंदी मां अल्लाह उन खे उहो मक़ाम ॾींदुसि इज़त बख़्शींदुसि हिन मुंहिंजे महबूब जी उथी हिकिड़ो दफ़ो इज़त कई आहे उहा न्याणी जेॾी महिल ईंदी मुंहिंजो महबूब उथी उन जी इज़त कंदो
अजीब मंजर आ। लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज मोटी वरी बि साॻे जुमिले ते अचा ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह ताला पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ाईंदासीं। मां मञा थो असां तव्हांजो माहौल इजाज़त नथो ॾे, असां तव्हांजा माहौल ॾाढा कठिन थी चुका आहिनि, लेकिन मुंहिंजा दोस्त अजीज वरी बि चवंदो मैं पंहिंजे नियाणीअ खे दुनिया जी बि तइलीम ॾे, दीन जी बि तइलीम ॾे, जेतिरी ॾियारे सघी थो, जेतिरा हालात तुंहिंजा साथ ॾियनि। इहो तसवुर कर त अगरि नियाणी पढ़ी लिखी समझदार हूंदी त इंशाअल्लाह ताला उन मां थियण वारो औलाद ॾाढो भलो थी पवंदो। पर पंहिंजे बचड़ीअ खे दुनिया जी तइलीम ज़रूर ॾे, पर मुंहिंजे महबूब जे मोहब्बत जी तइलीम न विसारजां। छो त जेॾी महिल न तो पंहिंजे नियाणीअ खे आका जो दीवानो बनायो, पोइ जॾहिं न रब उन जी झोली साई कंदो त झोलीअ में लोलड़ी बि ॾींदी पई, मुंहिंजे आका जी बोलड़ी बि ॾींदी पई, त अलाह कंदो हे बचड़ा बि नेक सालिह थी पवंदा। अज़ीज़ान मन क़ुरान करीम ॾे मोटी अचूं, मुआशिरे ते पे ॻाल्हायोसीं। बायज़ीद सोने खां बाद में भला मुआशिरे जे अदम बर्दाश्त जे ॻाल्हि कंदे हज़रत इमाम अबू हनीफा जी ॻाल्हि कए। अॼु इंतहाई मथियूं ॻाल्हियूं थो कनि। इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह, उन जे ज़ात खां केरु वाक़ुफ़ कोन्हे। उहो जवान जंहिं 40 साल इशा जे वुज़ू सां फजर जी नमाज़ पढ़ी आहे, वो इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह ताला अलैह, मुझे आका करीम जो दीवानो, जै पांजे घरड़े में रहंदो आ, बाद नमाज़ इशा ज़िक्र अज़कार जी महफ़िल कंदो आ। उन जे हेठों भर में पाड़े जे घर में हिकड़ो मोची रहंदो आ। केर मोची? गला गला केर मोची रहंदो आ। मोची जो कम केड़ो आ जो छिनलन खे जोड़ींदो। ये इश्क जो एड़ियूं ॻाल्हियूं ते यकीन कर जो बस हाँ ठरी पवंदो। हज़रत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह ताला अलैह जे दरबार में हिकड़ो मुरीद वडी मंज़िल करे आयो पंहिंजे मुर्शिदन करीमन ला। उन इलाइके में कई चूंजे के हुयूं ॾाढियूं मशहूर हुयूं। चइबो आहे न दोस्त ॾे वञा तो पंहिंजे इलाइके जी सूखड़ी खणी वञा। दिल में ख्याल कई मुंहिंजा मुर्शिद करीम पंहिंजी कॾहिं सेर बठाहींदा, उन्हनि खे कैंचीअ जी ज़रूरत पवंदी। मुंहिंजे इलाइके जूं कैंचियूं मशहूर आहिनि, मां पंहिंजे करीम मुर्शिद ॾे उहा खणी थो वञा। कैंची खणी जेॾी महिल मुर्शिदनि जे दरबार में तोहफ़तन पेश कई, मुर्शिदन करीमन कैंची ॾिसी कबूल त कई, पर अखड़िन मां लुड़क भी वही आया। गुलाम हैरत में ओ मुझा सुना, ओ मुझा सुना, छाका बेअदबी थिया न बचा। सुना मां त सिक मां हिक कैंची वठी आयो हां। असांजे इलाइके जूं कैंचूं मशहूर हुयूं। मुर्शिदन करीमन जे अखड़िन में लुड़क ॾिसी डपु लॻी वियो आ। मतां का बेअदबी थिया। पाण फरमायो बच्चा न अहिड़ी ॻाल्हि नाहे। मुंहिंजा सुहिणा पोइ ग़म जा आसार छो। पाण फरमायो बच्चा तूं कैंची वठी आयो आ, पर जेकॾहिं तूं सुई वठी अची हां असांजी दिल ठरी पवे हां। मुरीद हैरत मां निहारण लॻो, किबला इन कैंचीअ हिकड़ीअ में 100 खां 1000 सुयूं 500 सुयूं मिली वेंदियूं। सुईअ जी कहिड़ी क़ीमत आ? पाण फरमायो बच्चा तुंहिंजी निगाह पैसनि जे मथां आ, क़ीमत जे मथां आ, असांजी निगाह किरदार जे मथां आ। तूं कैंची खणी आयो आ, कैंचीअ जो कम ठहियल खे ठाहण हूंदो आ। जेका सिधी हूंदी आ उन खे टुकड़ा टुकड़ा कैंची कंदी आ। असांजो कम ड्राहण नाहे, पर जे सुई खणी अची हां सुई उहा हूंदी आ जेका टुकरन टुकरन खे गॾु करे सुहिणो बणाईंदी आ। औलिया अल्लाह जे ज़ात ॾे, औलिया अल्लाह जे किरदार ॾे मुस्लमान तसव्वुर त कर। उन्हनि जूं सोचूं केॾियूं न अज़ीम हुयूं, उन्हनि जा ख़याल केॾा न अज़ीम हुया, उन्हनि जो मक़ाम मर्तबो केॾो न अज़ीम हुयो। त मां ॻाल्हि पे कई इमाम आज़म अबू हनीफा जे भर में केरु रहंदो हो? चओ मोची। इंतहाई ग़रीब हुयो,
अचानक हो कहें आवारा माण्हुनि जे दोस्तीअ में लगी वियो। आस्ते आस्ते हुन शराब पीअण शुरू कयो। जेॾी महिल शराब पीअंदो हो, शराब पी अचे घर में ईंदो हो, पोइ अचे नाच गाना शुरू कंदो हो, शोर शुरू कंदो हो। इमाम आज़म साईं जी इबादत में खलल ज़रूर पवंदो हो, मगर कॾहिं बि ज़ुबान सां उनखे न मयार ॾिनो न छिड़ब ॾिनो। मौलवीअ जे घर जे भर में रुॻी वॾी आवाज़ में डेक वॼाए त जुमे जॾहिं कीअं थो हेॾी फतवा जारी करे। यह हकीकत है या न? अदम बर्दाश्त न सहब जो मादो कोने गुजिया हेतरी फाटी थी पवे। अल्लाह जे आशिकन दे निहार, मुझे मुस्तफा जे गुलामन दे निहार, ओ किताबन ते नाज करण वारा, पांजे पाण के वडो वडो उलामो समझण वारा, ए गरीबन जे नंढड़ी नंढड़ी गाल ते फतो ॾियण वारा। गरीब जे करे पुछ कुत्ते जो खाए त हेॾी फतवा पाण सॼो कुत्तो हज़म कयो वञे, परवाह न आहे। खुदा जो खौफ कर। हज़रत इमाम आज़म अबू हनीफा रहमतुल्लाह तआला अलैह कदे मयार कान ॾिनी, कदहिं बि उनखे छिणक कान ॾिनी। ओ पंहिंजे कम सां हूंदो हुयो। इमाम आज़म अबू हनीफा सुणो पंहिंजे इबादत में मस्त हूंदो हुयो। अजीब इत्तेफ़ाक़ आहे, हिकिड़ी रात आवाज़ ॿुधण में कोन आयो। इन जो जेको नाटक कंदो हो कोन आयो, लुड़कंदो हो, मवाली माण्हू ख़बर अथव, लुड़कंदो हो, घर वारनि सां पछड़ी कंदो हो, आवाज़ कोन आयो। हिन जे आवाज़ न अचण जे करे अबू हनीफा जे अंदर में तड़प पैदा थी त अलाए वीचारो चाक अलाए बीमार। इमाम आज़म अबू हनीफा जहिड़े जवान सुबुह जो इंतज़ार कयो। जीअं सुबुह थियो दरड़ो खड़काई, उन जे घर को निकतो। अबू हनीफा पुछो दे ख़बर, ए फ़कीर मोची काॾे वयो आ? आवाज़ कंदो हो, अॼु आवाज़ कोन आयो आ। घर वारनि नाज़ सां चयो, साईं हाणे फिक्र न कयो, इहो हमेशा आवाज़ बंदि करे छॾियो तो, हाणे मुआफ़ कजो, तव्हांजे इबादत में रुख़नो को। हनीफा निहारे चयो, मां त इन लाइ कोन आयो, ॿुधायो छा मामिलो थियो आहे? चयो साईं पुलिस में अॼु जे लफ़्ज़नि में चवां, पुलिस में एनसी कटराए इनखे होॾे पागल खाने मोकिलियो अथऊं। हाणे तेसी कोन मोटंदो, तेसी सियाणो कोन थींदो। असां बि तंग थी वियासीं, माफ़ कजो, तव्हां बि तंग थी विया हो। हाणे असां बि निंड था कयूं, तव्हां बि निंड कयो। घर जा भाती निंड करण लॻा, इमाम आज़म हनीफा जागण लॻो। तवज्जह कर अल्लाह जे कामिलन जे निगाह जे मथा। इमाम आज़म अबू हनीफा ओहो ॾींहुं गुज़ारियो, ओहा रात इबादत कंदे गुज़ारी। इमाम आज़म अबू हनीफा ओहो जवान हुयो जो वक़्त जे हाकिम ॾे कोन वेंदो हो, हाकिम पाण हली ईंदो हो। हक़ जो इमाम इमाम आज़म अबू हनीफा सुबुह जो निकिरे थो वक़्त जे हाकिम ॾे। जिए जो हाकिम ॾिठो त इमाम अबू हनीफा जहिड़ो जवान पियो चे, उथी अॻिते इस्तक़बाल जे लायो। जी मुंहिंजा साईं हुकुम फरमायो, हुकुम कयो हां त मां हलियो अचां हां। पाण फरमायो असांजो कमु हो, असां पाण आया हूं। किबला हुकुम कयो, पाण फरमायो ॿुधो अथऊं, असांजे पाड़े जो हिकिड़ो ग़रीब मोची वीचारो आहे, उन जे माइटनि उन जी एप्लीकेशन कई आहे, एनसी कटराई आहे, शिकायत कई आहे, उनखे तव्हां जेल में बंदि कयो आहे। हा साईं, ओहो हीअं ओहो हीअं ओहो हीअं। इमाम आज़म अबू हनीफा फरमायो, जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल कयो त उनखे मुंहिंजे हवाले कयो। याद रख मुसलमान, याद रख मुसलमान, जंहिं महबूब मुस्तफा जा दीवाना उन्हनि जे मथां जानियूं कुर्बान कनि, ज़मानतूं खणनि, जन भाती कढी छॾीन, जन के घर जा भाती कढी छॾीन। इमाम आज़म अबू हनीफा जहिड़ो जवान उन्हनि जी ज़मानत खणे, हे सबूत ॾेई रहियो आहे जन जो कोई न हूंदो आहे, मुस्तफा उन्हनि जो ज़ामिन हूंदो आहे। याद
याद रखी छर दोस्त, इमाम आज़म अबू हनीफा वक्त जे हाकिम खे चयो जेकॾहिं मुंहिंजी ज़मानत क़बूल पवे त इहो मुंहिंजे हवाले कयो। सेंतरी जो क़िबला तव्हां तो जान कुर्बाना, पर ही त हीअं पाण फरमायो बस घणो न चओ, ज़मानत मां तो खणा, कंहिंखे तंग कोन कंदो। वरी चवां निगाहे वली में वो तासीर देखी, बदलती करोड़ों की तकदीर देखी। इमाम आज़म अबू हनीफा वेठान, यकदम विया हलिया उनखे ॿुधायो त इमाम आज़म अबू हनीफा आयो आहे। ॾकण लॻो त अलाए कहिड़ी सज़ा साईं ॾियारींदो। जीअं आयो पाण शफ़क़त जो हथड़ो रखियो, बचिड़ा तव्हांजी तबियत सही आहे? रोई चवे तो हा मुंहिंजा साईं। पाण फरमायो असां तुंहिंजी ज़मानत खई आहे, असां सां गॾु हल। पूरी तारीख़ खोले ॾिसो, इमाम आज़म अबू हनीफा अॻियां, उहो मोची शराबी पोयां, रस्ते में किथे भी इमाम आज़म अबू हनीफा हिकिड़ो लफ़्ज़ भी उन सां कोन ॻाल्हायो। उन जे दड़ा ॿई गॾु हुया। पाण फरमायो तूं पंहिंजे घरड़े ॾे वञ, ऐं पंहिंजे घरड़े ॾे थो वञा। जेॾी महिल हू पंहिंजे घरड़े ॾे वियो, इमाम आज़म अबू हनीफा जॾहिं रात थी आवाज़ कोन ॿुधो, वरी ख़्याल थियो शायदि माइट वरी वञी छॾे आया। इंतज़ार कयो, ॿी रात थी, इमाम आज़म अबू हनीफा इंतज़ार कयो, मगर हुन जो आवाज़ कोन आयो। जीअं जो सुबुह थियो, इमाम आज़म अबू हनीफा के दिल में ख़्याल आयो, होॾा रब खां दुआ घुरी, मौला जहिड़ो आहे तहिड़ो तुंहिंजो आहे, ज़मानत मूं खईं आख़िरत जी, मौला तोखे मिड़ई पारता। मुझे महबूब जे कलमे पढ़ण वारो आ, मुझे मुस्तफ़ा के हर एक उम्मती प्यारो आ, त उन जे ग़ुलामन खे भी हर आशिक प्यारो आ। अज़ीज़ा ने मन बे दिहाड़े जीअं इमाम आज़म अबू हनीफा दरड़ो खड़कायो, अॼु सभई घर जा भाती निंड पया आहिनि। हे मुसल्ला तां रोंदो रोंदो लुड़को घंदो आयो, दरड़ो जो खोली त इमाम आज़म अबू हनीफा बीठो आ, कदमनि ते किरी पयो। इमाम आज़म अबू हनीफा पुछो, बचड़ा ॿी रात गुज़री वई आ, तुंहिंजो आवाज़ ॿुधण में कोन आयो। मुंहिंजे दिल में ख़्याल आयो, ख़बर नाहे तोसां वरी को मामिलो थियो हुजे, इन जे लाइ आयो हा। रोई चवे तो सुहिणा सुहिणा, अॻ में शराब जो नशो हूंदो हुयो, गाफ़िल कंदो हुयो, पर जंहिं ॾींहं खां दिल बर तो ज़मानत खईं, महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वियो आ। ओ मुझा मिठड़ा, महबूब जे इश्क जो नशो चढ़ी वियो आ। दुनिया जा नशा सभई टुटी विया आहिनि, हाणे ॿियो कुझु मज़ो कोन थो ॾे। दिल चवे थी मुसल्ले ते वेठो हुजां, रुआ रुआ रुआ, त मुंहिंजो महबूब जे चवे त हाणे चुप कर, मां तो मां राज़ी हां। ई कंहिंजो कमाल आहे मुसलमानो सोचो, औलिया अल्लाह जी तरबियत, औलिया अल्लाह जी निगाह, केतिरियूं ॻाल्हियूं करे, केतिरियूं ॿुधायां। अञा भला हिकिड़ी इमाम सुहिणे जुनैद बगदादी जी बि ॿुधायां। मौज़ू निकिरी आयो आहे, मुंहिंजी नियत में कोन हो, इरादे में भी कोन हो। लाउड छो ख़राब थियो, हाणे पे थी मूंखे ख़बर पए त लाउड ख़राब छो थियो। जे लाउड ख़राब न थिए हा, शायदि ये इश्क जूं झलकियूं भी कोन अचनि हा, छो त मुंहिंजो मौज़ू कुझु ॿियो आहे। फिक्र आख़िरत ॻाल्हि त हीअ बि साॻी आहे, पर मौलवी हुयुसि, इन करे मौलवी अंदाज़ में वञा हा। पर हे ऊंदहि मां रोशनी थी वई, अंदर में ख़्याल को ॿियो अची वियो। इन ऊंदहि में राज़ कहिड़ो हो, इन रोशनीअ में राज़ कहिड़ो आहे। जेके आशिक चयो न पंहिंजो, तुंहिंजे खिलण में भी राज़, चुप रहण में भी राज़, तुझे ॾिसण में भी राज़, तुझे खिलण में भी राज़, बाहु हुसैन जा नाना, तुझे इल्म जा खजाना। अज़ीज़ ने मन
मन हर गाल में खुदा जी कुदरता मुझे महबूब मुस्तफा जी रजा शामिला अजीजा ने मन जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि वञन था पिया हिकड़ो शराबिया इन करे तो गाल कया बार बार जो दुनिया में बर्दाश्त खत्म थी वैया अदम बर्दाश्त वधी वैया जे करे मौलाना साहब रखे इए थो दिसे जी काउ दिसे अक माकड़ के इए न कर जुल्म न कर मुझा दोस्त अजीज धोबी उन कपड़े ते वधीक तवज्जो दींदो आ जेको मेरो वधीक हुंदो आ जेतरो भी मुझा दोस्त अजीज के गुनाहगार दिसी उन सा एतरो प्यार कर उनके एतरो वेझो कर मन हो गुनाह छड़े तो रब जो नेक बानो थी वने नफरत दीन जे वजूद में ना है इस्लाम नफरत जो दर्स न थो दे हजरत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि वजन था पिया हमरा शराब पियो नशे में धुत लगो पयो आ मानू मथो मजाक मश्किरियों पया कन कोई पेरन के थुदा पियो हणे ओ जी शराबी जो हाल हुंदो आ खुदा पाजे महबूब जे सदके हर कलबे वारे मुसलमान के पनाह में रखे आमीन उन जो इयो हाल दिसी जी जुनैद सुनो आयो हकल करे चे हटी वणो बारो बारन के हकल देन शुरू कयो जुनैद बगदादी सुने सौटी हथ में खे बारन के सौटी ॾेखारे बार भजी वया जुनैद बगदादी छा तो करे पानी तो खणे पानी खणी हिन जो मुंह धोण शुरू तो कर अल्लाह कादे जुनैद बगदादी जड़ो जवान कादे को शराबी नौजवान जेको नशे में धुत लगो पयो आ जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला अलैहि उन जो मोहड़ो धोण शुरू तो करे उन जे चपड़ा धोण शुरू तो करे उन के गुड़ियों तो कराए आस्ते आस्ते उन के पानी प्यारे उन जो डिठो तो जुनैद बगदादी डकी डकी चवे तो सुना मुखे मुआफ कजो पाण फरमाइन ता माफी दींदड़ त वेठो आ चवे तो मुजा साईं छा कया दुनिया ॾाढो मजबूर कयो आ पाण फरमाइन था त दे खबर नियत कहिड़ी आ चवे तो सोना नियत त ॾाढी भली आ पर मूंखे ॿुधा त रब माफ़ कंदो या कोन कंदो सुणे जुनैद बगदादी रहमतुल्लाह नौजवान को पोइते अथई को इंतजार करण वारो आए है जवाब तो दे शराबी रोए तो सुना को वक्त होयो जी जल अम्मा जिंदा होंदी हुई मुझा ये अरदाइन जा कब जवानी खा होया शराब पी रुलदो हुयुस धिका खाइंदो हुयुस पर मुझी जी जल अम्मा सजी रात रोंदी मुझो गलियों दिसंदी त केडी मल थो मुझो शहजादो अचे न मुझे ऐ परदे दिसंदी हुई अम्मा इंतजार कंदी हुई अम्मा जी जल वई बाबो इंतजार कंदो हुयो हाणे अम्मा भी वई अबू भी वयो बाहर हे डंडा खयो बीठा हन अचण का अगे दर बंद कयो बीठा हन परे का गारियों ॾेई कढी था छॾीन सोना मुझो त कोई कोने जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैहि फरमायो बचड़ा तू चमी तो त तुझो कोई कोने इन ऐबन जे करे हा मुझा साईं पाण फरमाइन था तू इन मां थको नहीं थकजी पयो ही चवे तो थकजी पयो पाण फरमाइन था अल्लाह जी रहमत तुझो इंतजार करे अन्या भी कान थकिया वाह सोना जुनैद बगदादी हिन दे निहारे हिन जो मोहड़ा धोई मदीने दे मुंह करे तो चवे मुझा आका तुझो गुलाम मुझा आका तुझो गुलाम तुझो उम्मतिया अरशद निहारे चवे तो मौला जहड़ो आ तहड़ो तुझो बानो आ तुझे महबूब जो गुलाम जुनैद जे हथ में इहो पानी हुयो जह पानी सा हिन जो मुहड़ो साफ कयो में जह पानी सा हिन जा चपड़ा उघ में जह पानी सा हिन जे जिस्म के धोत में ओ मुझा करीम रब जुनैद जे हथ में पानी हुयो पानी सा हिन जो मुहड़ो धोई छॾी पर मुझा मौला जेका मौजूद ना है मौला मुंह हिन जे तू हिन जे दिल के धोई साफ करी त मौला तो का पुछण वारो कोई भी कोने को सुने जुनैद जी दुआ है मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे जात के याद रखी छन गुलाम आका का मखफी को न हुंदो आ हेडा जुनैद दुआ पियो घोरे होडा मुझो मुस्तफा राजी पियो थे मुझो करीम रब कुर्ब पियो करे जुनैद त हलियो वयो जेडी मल मस्जिद में नमाज ते आयो अन्या नमाज पढ़ी